नव न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी ऐं NCPCL तरफ़ां प्रेस क्लब ऑफ इंडिया में क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महफ़िल मौसीक़ी जी प्रोग्राम साज़ ऐं आवाज़ में दिल्ली जी ॻाईंदड़ फ़नकारा नीतू मटाई कलाम पेश करे संगीत प्रेमियुनि जूं दिलियूं जीतियूं। नीतू मटाई मारवी जी आलमी शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस ऐं चेटीचंड ऐं ॿियनि प्रोग्रामनि में यादगार गीत पेश करे हाज़िरीन जो दाद हासिलु कयो आहे। साज़ ऐं आवाज़ प्रोग्राम में हिन फ़नकारा जे आवाज़ में अव्हां जी ख़िदमत में हिकिड़ो सुहिणो कलाम पेश करे रहिया आहियूं। अले मुंहिंजा मारूअड़ा कलाम जो अव्हां लुत्फ़ माणियो ऐं मां वीना श्रृंगी अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। सदाईं गॾु।